उन में इहो जहिड़ा जटा थींदा पोइ असां कॾहिं कॉलेज खे कब्ज़ो करे वेही रहंदासीं। अच्छा हा त बाबा हॉस्टल न ठही त असां कॉलेज खुलणु न ॾींदासीं। 8 ॾींहं असां ईअं बि कयो ऐं एहतिजाज कयूं, बुख हड़तालूं कयूं, हीअ कयूं। पर थोरो ज़माने हूंदो त थोरो सवलो इहो हो त तव्हां मिनिस्टर सां वञी डायरेक्ट मिली पिया सघो, सेक्रेटरी सां मिली पिया सघो। ऐं गटवर साहब वरी तमामु हिकिड़ो सादगी पसंदि माण्हू हो। टिफिन बॉक्स पंहिंजो खणी ईंदो मानी खाइणु। माना उन ज़माने वज़ीरनि जी ॿुधा त करप्शन वरप्शन जो अहिड़ो किसो घणो असां न ॾिठो। घणी तकलीफ़ न कंदा। हा हिते बातालैंड में हुनजो घरु हूंदो त फिलहालु असांखे हुननि सपोर्ट बि कई, पोइ ठहियो। पोइ उन में डॉक्टर साहिबु जहिड़ा जटा इहो वठि वठां पोइ जमाती असांखे हमला कनि, असांजे छोकिरनि सां विढ़नि। पोइ जेको जूनियर छोकिरा असां ईंदा उन्हनि खे असां प्रोटेक्ट कंदा हुआसीं। त हींअर हिकिड़ो असांजो दोस्त आहे हुते न्यूयॉर्क में आहे, उहो सूमरो मूंखे नालो थो विसरे, SMC जो तमामु एक्टिव आहे उहो, अज़ीज़ सूमरो। त अज़ीज़ सेक्रेटरिस्ट आहे हुते। हा अज़ीज़ असांखे ॿुधाए त आउं जॾहिं आयो हुउसि तॾहिं गुलाम नबी में बीठो त आउं नओं आयो त मूंखे जमायतुनि झलियो त अड़े तुंहिंजो कमु कहिड़ो थो, कराची कीअं आहे भई, तव्हां वञो पंहिंजे ॻोठु वञो। हीअ चीज़ मूंसां थोरे बते त गुलाम नबी को ॾिसी वरितो ऐं गुलाम नबी अची हुननि खे 2 थप्पू हणी हटे ऐं मूंखे चई तूं मूंखां गॾु अचु। पोइ गुलाम नबी मुंहिंजो रूममेट हो। गुलाम नबी में माण्हू हलासीं हुनखे जन्नत जॻह ते, तमामु बहादुर माण्हू। पोइ चई मूंखे वठी हलियो, फार्म वार्म भराई ऐं पोइ प्रोटेक्ट कयो। असां पंहिंजे छोकिरनि खे पंहिंजे घुराए पंहिंजे हॉस्टल जे रूम में रखंदासीं, थोरा ईज़ी थियनि। माना उन्हनि खे जेके असां ॾुखियाऊं, प्रेशर मां हटनि, जेके असां तकलीफ़ ॾिठी घटि में उहो जूनियर न ॾिसनि ताकी उन्हनि खे उहो न थिए। पोइ उन जहिड़े जहिड़े में डॉक्टर साहिबु मूंखे हिकिड़ो 2 दफ़ा हिननि क़तलु करण जी कोशिशि कई। माना ऐं हिन जी एॾी बदमाशी, मूंखे हिननि जहिड़नि में 3 दफ़ा मूंखे रेस्टिगेशन कयो। इहा ॻाल्हि वरी ॿुधायो। इहा ॿुधायां 3 दफ़ा आउं सिंध मेडिकल कॉलेज मां 3 साल में रेस्टिगेट थियो आहियां। छो हीउ जहिड़ो थींदो हीअ अची मूंसां विढ़ंदा ऐं विढ़ण में माना आउं हुउसि, गुलाम नबी हो, ॿिया जेके दोस्त ऐं उहे बि थींदा रेस्टिगेट? हा उहे बि थींदा। हा पर घणो करे पोइ मूंसां हिकिड़ो दफ़ो फरीदून थियो, उहो वरी बलोचिस्तान जो। ऐं असां हालांकि पंहिंजी पढ़ाई में बि सवला हुआसीं, पर पोइ जहिड़ो थियो त असां इन्हनि खे आण कोन मञंदा हुआसीं। आख़िर में जेको जहिड़ो थियो हिकिड़ो दफ़ो, जेको आख़िरी थो ॿुधायां पहिरीं त किसा, त उन में मां अचां थो त हीअ 30 मां घटि में मां सम्झां थो 25-30 माण्हू। हिननि हिकिड़ी हिननि जी हिकिड़ी मुनज़िम तंज़ीम आहे, तव्हांखे ख़बर आहे। असां त सभु हूंदासीं वेगणा ईअं, त हिननि हिकिड़ी हॉकी जी मैच रखी। हाणे हॉकी जी मैच माना 11 प्लेयर थियनि, 20-22 माण्हू, त सभिनी हथ में हॉकियूं हुजनि, सिंपल हथियार थी वियो हर हिक जत में। ऐं उते जेको आहे हिननि ऐं पंहिंजो असांजो दोस्त आहे रियाद क़ाइम खानी, उनजी गाॾी में असां वञूं पिया त उन गाॾीअ जे दर ते पहुतासीं त हीअ फिरी आया मूंखे। त मूंखे हिननि कई फायरिंग, मुंहिंजे फायरिंग कयूं पेरनि में। माना त उन में हिकिड़ो हूंदो हुन ज़माने बदमाशी जो स्टाइल हूंदो त पेरनि में फायरिंग कयो त माण्हू जंप ॾिए पाण खे बचाए, त हुनखे हिकिड़ो टिपिकल लफ़्ज़ ईंदो आहे त असां हिनखे डांस कराई। ऐं डांस करणु माना कंहिंखे मारणो आहे पर तमामु बेइज़तो करे, नचाए ताकी। त ओॾी महिल बस मूंखे हिकिड़ो ज़हन में ख़्यालु आयो त हीअ मुंहिंजी बेइज़ती करणु था चाहिनि, ऐं उहा बेइज़ती अलाह जी ज़ात थी ॾिसे त मूंखां बर्दाश्त कोन। त मां बसि अॼु मूंखे दिलि में ख़्यालु कयो या अलाह अॼु मुंहिंजी इज़त रखिजे, ऐं ॾिसां त छा था कनि। मूं वटि हिकिड़ो हूंदो पिस्टल जो, उन ज़माने में हूंदा हिकिड़ो या ॿ? हिकिड़ो हो। ऐं इतफ़ाक़ इहा त उहो हिकिड़े ॾींहुं उन ई ॾींहुं मूं वटि हिकिड़ो तमामु सुठो पिस्टल हो। हिकिड़ा दोस्त असांजो आफ्ताब बलोच मुंहिंजे आयो हॉस्टल में, त मां हुनखां वरितो त उहो हिकिड़ो इहो फॉरेन असेंबल जो हिकिड़ो, न त असां त इहे दरे वरे वारा हूंदा हलंदा बि कोन। त उन ॾींहुं उन 7 गोलियूं हलियूं। जेॾी महिल हीअ थियो त मूं हुननि खे चयो पेर में फायरिंग छो था कयो सिधी कयो, या तव्हां नथा कयो त आउं थो करे ॾेखारियांव। त बसि पोइ मूं सिधी हीअं करे हुनखे सिधी हईं गोली, पर मुंहिंजी कोशिशि हुई त टंगुनि में या हेठि लॻे, ॿाहनि में लॻे, वाइटल विसराज़ अफेक्ट न थियनि। जीअं हू छोकिरो किरियो हीअ वठी भॻा।
डिस्पर्स थिया त जेको आहे त हाणे मूं वटि त रस्तो कोन, हू हुनखे चयो गाॾी कढ त निकिरूं पाण। पर रियाज़ थोरो कंफ्यूज़ थी वियो त हुन गाॾी जो हितां कढी त तव्हां जिना हॉस्पिटल ॾिठी न, इहे साम्हूं हबीब बैंक आहे, हा त हीअ गाॾी खणी सिधो हबीब बैंक ताईं हलियो वियो। हाणे मूंखे इहो पियो थिए त या त भॼी वञी गाॾी में पहुचां, भॼणु न पियो चाहियो त मूं चवंदो भॼी वियो, हा ऐं मदे मदे सां होॾां वञा पियो त वरी हिननि अच्छा विढ़ंदा असां था, नारा हणंदा, नारा तकबीर अलाह अकबर, जहिड़ो काफ़र था विढ़नि। ऐं असां अलाह खे ई यादि कंदासीं, अलाह ताईं मदद करे, को सवाल ई पैदा नथो थिए उन ॾींहुं आउं बचां। वरी हिननि नारा हयां त बाबा जाने नहीं देना, जाने नहीं देना, वरी भॻा मुंहिंजे पोयां। वरी इहे जीअं भॼंदा अचनि त हिकिड़ो छोकिरो आहे, हाणे त असांजो वरी हुन सां दोस्ती थिए, प्रोफेसर माजिद राना, हुनजो भाउ हिते होम सेक्रेटरी बि रहियो ऐं फेडरल सेक्रेटरी, उहो जमियत जो लीडर हो, त भॼंदो आयो त जीअं आयो त मूं वरी हुनखे सिधी गोली हिते टंग में त हीअ कलाबाज़ी करे किरियो त वरी भॼी विया। इहो मश्करी हलंदी रही जेसि ताईं आउं वञी हुन ताईं पहुतुसि गाॾी जीप ताईं। ताईं इन विच में हिकिड़ो माण्हू मुंहिंजे पासे खां भॼंदो आहे, हेॾो हिकिड़ो छुरो खणी मूंखे जेके मूंखे लॻे त मुंहिंजो पेट वेट फाटी पए, पर मां ॾिसी वरितो, मां जंप ॾिनो त आउं ऐं पट ते किरियो, पट मां किरंदे मूं हुनखे वरी गोली हई त उहो बची किरियो। 6 माण्हू मक़सदु मां गाॾी ताईं पहुचंदे किराया, ऐं हुन खां पोइ आउं चढ़ी वियुसि गाॾीअ में। उन 6 मां हिकिड़ो स्टूडेंट हो, बाक़ी सभु क्रिमिनल हुआ, जिन ते 10-10, 15-15 खूननि जा केस इन क़िस्म जा। ही उन ज़माने में रिक्रूट कंदा हिननि खे, इहो अॻियां जमियत आहे। जमियत उन ज़माने जी जमियत थो ॿुधायां त हिननि वटि इन क़िस्म जा बदमाश हूंदा हुआ। को हिकिड़ो कमर टेडी आहे, त को राजा जावेद आहे, त ईश्वर पुतन बदमाश आहे। बहरहाल अलाह खे हिननि पोइ हितां हुतां लिकी चोरी फायरिंग कई, पर अलाह साईं जो करम थियो त मूंखे का गोली डायरेक्ट लॻी कान। हिकिड़ो छोकिरो वेठो परे, फराद नालो वीचारो, वेठो लान में वेठे पंहिंजी छोकिरी सां हिकिड़ी सां मतिलबु कचहरी वेठे कई, उनखे वञी हिते गोली लॻी अखि वटि। कंहिंजी? हुननि जी लॻी हूंदी, चओ मुंहिंजो त तव्हां एॾो त 6 टारगेट अहिड़ो हो त जेसिताईं मथे ते न हा पियो अचे माण्हू त आउं त को बि गोली मुंहिंजी मिस थी कान। हम्म, आउं ख़ैरु सम्झी वियुसि हाणे भेणा जहिड़ो थींदो त। मुंहिंजे पोयां इलाही जीअं छोकिरनि खे ख़बर पई त छा त हू हॉस्टल्स मां भॼंदा आया सभई। उन में असांजो दोस्त हो श्यामलाल, पंहिंजो हाणे वीचारे जी डेथ थी वई, उहो आयो ऐं ॿिया आया, त हुननि वटि कुझु हो त कोन, डंडा वंडा खणी आया जेका। पोइ हिननि खे मौक़ो मिली वियो त शाम खे हिननि पेट में चाकू वाकू, ऐं हुनजो पेट वेट फाटी पियो। पर उहो एॾो बहादुर माण्हू, लस वेले आहे, इहे आंडनि ते हथु रखी आंडा निकिरी आया, पंधु वियो आहे पंहिंजो कैजुअलिटी ताईं, मतिलबु रस्ते में अनकॉन्शियस थी वियो। पोइ हुननि खे खणी पहुचाया ताईं अलाह साईं हुनखे ज़िंदगी ॾिनी, बची वियो। इहो पोइ उन खां पोइ मुंहिंजी ॻाल्हि थी त उन ज़माने में मरहूम गुलाम साहब जतोई जी नियाणी बि पढ़ंदी हुई असां सां गॾु। अॼुकल्ह उहो असांजो दोस्त ज़ाहिद जतोई जी घरवारी बि आहे। त जतोई साहब चीफ मिनिस्टर हो, त जतोई साहब जेको आहे सो पुछा कई दो हाणे छा, त मूंखे त गोलियूं कोन लॻियूं, गोलियूं त हुननि खे लॻियूं त 6-7 माण्हू थिया, पर फ़रियादी हो हिकिड़ो थियो, छो जो हू अची न पिया सघनि, हू गुंडा हुआ। गुंडा हुआ, हू अची न, पाण क्रिमिनल वांटेड हुआ। त रेस्टिगेशन मुंहिंजी थी, मां थोरो हॉस्टल खां निकिरी वियो, त पोइ मूंखे कंहिं अची ॿुधायो त हिकिड़े माण्हू खे मथे मां रतु पियो निकितो, त मां त परेशान थी वियो, त मथे मां रतु निकिरण माना मरी वियो माण्हू, हेड इंजरी थी वई। त मूंखे सम्झ में न आयो त इहो कंहिं हंई गोली, हुनखे कीअं थियो। उहो फराद नालो छोकिरे वीचारे जी अखि ज़ाहिर थी वई, पर कुझु ॾींहंनि खां पोइ मूं वटि आयो। मूंखां पुछई तूं मूंखे हल्फ़िया ॿुधाए, तुंहिंजी गोली त मूंखे लॻी। मूं चयो ॾिस आउं सिधी ॿुधायां, मां पंहिंजी जान पे बचाई आहे, तूं हुते वेठो आहीं, मुंहिंजे मथे ते जेको माण्हू पियो अचे हुनखे वियो गोली हणण, त मुंहिंजो त तोवारे पासे गोली वञण जो सवाल ई न, अलाए किथां गोली आई। बहरहाल उहा रेस्टिगेशन थी, मुंहिंजो हिकिड़ो साल ज़ाया थी वियो। पर पोइ भुटे साहब वेंदे वेंदे, हिकिड़ी डिघी कहाणी आहे, पर भुटे साहब वेंदे वेंदे मुंहिंजी इहा रेस्टिगेशन ख़तमु कई इन शर्त ते त तूं कराची छॾे LMC हलियो वञ। अच्छा, पोइ LMC हली वियुसि। ऐं सिंपल ॻाल्हि ॿुधायां, 2 टे दफ़ा असां भुटे साहब खे झलियो,
त ऐं भुटे साहिब सां मुंहिंजी जॾहिं आउं जनरल सेक्रेटरी हुउसि तॾहिं आयो त सर्किट हाउस में कचहरी बि थी ज़हीन माण्हू हूंदो घणो करे मूं हुन ॾिठो त ईअं मेमोरी हिकिड़ो माण्हू खे ॾिसी वठे त हुनखे यादि रहंदी। त पोइ असां हिन इन्वेस्टिगेशन में ॾाढो रुलियासीं। कटवर साहिब असांजी माण्हू ॾाढी मदद कई इलाही जॻहियुनि ते, पर चई त हाणे केस उन ज़माने में अहिड़ा केस हूंदा हुआ त चवंदा भुटे साहिब खां वञी ॻाल्हायो। पोइ 3-4 दफ़ा भुटे साहिब खे मिलियासीं, पहिरीं न पिए कई, पोइ आख़िर में पंहिंजो लाल शहबाज़ कलंदर ते सोन जो दरवाज़ो रखणु पियो अचे त उते असां वञी हिनखे रोड ते झलियो। त ओॾी महिल पोइ मुंहिंजी रेस्टिगेशन वापसि कई ऐं चई त पर वञ तूं LMC ऐं आईंदा जहिड़ो न थिए। मुंहिंजो न। पोइ LMC मां वञी असीं वरी फाइनल कई। ईअं अला साईं जो करम थियो। पर LMC में बि मां पंहिंजी पढ़ाई जी ॻाल्हि थो कयां त जहिड़ा जता पंहिंजी जॻह ते मां फस्ट अटैम्प में पंहिंजी फाइनल ईयर कढी LMC में सुठियुनि मार्कुनि सां। उन खां पोइ वरी मां कराची आयो त KV साइट हॉस्पिटल में अची मूं हुते LMC जहिड़ा थिया? LMC में मुंहिंजा कोन थिया जहिड़ा, पर दोस्त हुआ इहे असांजा यूसुफ जखराणी वारा मरहूम तमामु मुंहिंजा असांजे वॾे ॿारनि वांगुरु हूंदो ऐं ॿिया दोस्त हुआ उन्हनि सां। त पर पोइ LMC में आउं जॾहिं आयो त अच्छा उन खां पहिरीं थो ॿुधां हिकिड़ी ॻाल्हि जेको थोरो हुन में जेको वॾो हिकिड़ो मुंहिंजा टर्न थो अचे ज़िंदगी में। मुंहिंजी रेस्टिगेशन वापसि थी, आउं अची वियुसि LMC में पढ़ां पियो त उन ई दौर में भुटे साहिब खे फांसी आई। अच्छा। त भुटे साहिब खे फांसी आई त जेके पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन जा छोरा उहे त भॼी विया। मूंखे ॾाढो ॾुख थियो त यार हिकिड़ो, हालांकि आउं पीपल्स पार्टी में न हुउसि, त यार अहिड़ो वॾो लीडर मरे थो, हिननि खे असां वञी घरनि मां कढियो त बेटा कुझु अची पोइ सॼी उमिरि तां टटकिया आहिनि, खाए थो पीतो। ऐं आई एम सॉरी टू से पर भुटे साहिब स्टूडेंट में फाइनेंशियल करप्शन ॾाढी विधी। कंहिंखे प्लाट, कंहिंखे परमिट, कंहिंखे छा, कंहिंखे चू ईअं हूंदो त उहो माण्हू माल कमायो जाम। जेके जेके सिपाफ में विया, छो जो GSN जो ज़ोर टोड़ण जे लाइ भुटे साहिब उन्हनि खे जेके लालचियूं ॾिनियूं। त उन ज़माने में हुसैन शाह बुखारी मरहूम हूंदो हुओ पंहिंजो सिपाफ जो चेयरमैन, ऐं सिपाफ जे चेयरमैन जी इज़त मां सम्झां थो उन ज़माने में हिकिड़े मिनिस्टर खां मथे हूंदी। कंहिं बि DC वटि वञे, हिते वञे, हुनखे प्रोटोकॉल मिलंदा, घुमणु फिरणु हीअ हू, ऐं हुनखां डिॼंदा त भई भुटे साहिब खे शिकायत कंदो त असांजी हू थींदी। पोइ असां निकितासीं, ॿाहिरि निकितासीं, घोड़ घमसान कयोसीं त उन ज़माने में जनरल सेक्रेटरी अब्दुल्ला राजपूत, जेको बाद में रियाड़ सॾाईंदो। डॉक्टर साहब अब्दुल्ला रियाड़ जेको आहे हा, इहो सिपाफ में हो, हीउ सिपाफ जे पैनल तां खटियो, पैनल तां जनरल सेक्रेटरी थियो LMC जो। ऐं अब्दुल्ला रियाड़ असल बदीन जो अदिल टंडो गुलाम अली वारो पासो बदीन मातली टंडो हा, गुलाम। ठीकु। अच्छा। त अब्दुल्ला हुन में हो ऐं ओॾी महिल पंहिंजो ख़लील कादी वारा बि हुआ SST में, पर SST वारा खुली हुते कमु न करे सघंदा हुआ, छो जो ही जेको बदमाशी हूंदी GSN जी हिन जी। पोइ बहरहाल असां गिरफ़्तार थियासीं। गिरफ़्तार थियण खां पोइ जेल में हलिया वियासीं। पहिरीं हैदराबाद जेल में हुआसीं, पोइ वरी हैदराबाद जेल मां सखर। हाणे तव्हां भुटे साहिब जे क़त्ल खां पोइ हा एहतिजाज कयो, एहतिजाज कयो, उन में तव्हां ॿधिजी विया। हा, क़ुर खानी कईसीं, ॿाहिरि आर्मी बीठी, असांखे निकिरणु न पिया ॾियनि, त असां उन्हनि ते पथराव कयो। पोइ उन में असां गिरफ़्तार थियासीं ऐं आर्मी असां ते गिरफ़्तारी खां पोइ तमामु घणो तशदुद कयो। इहो डॉक्टर गनी अंसारी आहे अॼुकल्ह आसिफ़ साहब सां गॾु, उहो बि असांजो क्लास फेलो, उहो बि मूंसां अंदरि हो हुन में, ऐं ख़लील कादी बि ॿधो। असांखां हिननि 3-4 ॾींहं पुछंदा रहिया त कहिड़ा कहिड़ा माण्हू हुआ तव्हां सां, जेको आर्मी असां सां तशदुद, नाला ॿुधायो। त हालांकि फरीद शेख ऐं इहे सभई असांजा दोस्त हुते हुआ, पर मां कंहिंजो नालो न ॿुधायो। मां चयो मूंखे त ख़बर ई कान्हे, आउं त ईअं आयो हुउसि, हू चई ईअं कीअं हूंदो। त असांखे 2-3 ॾींहं माना कुटींदा बि रहिया ऐं तशदुद कयूं, त असां न ॿुधायो उन्हनि खे। त रोज़ु सुबुह जो असांखे थाणे तां खणी वेंदा आर्मी जे हेडक्वाटर में, उते वञी वरी माना त लठियूं हणंदा ई कंदा। त सुबुह जो जेॾी महिल असांखे खणी पिया वञनि त अंदरि ॿाहिरि निकितासीं त अब्दुल्ला वेठो गाॾी में, ऐं अब्दुल्ला जो मुंहुं लथो पियो सफ़ा। मूं सम्झो हाणे हिनखे झलियो अथनि त हिनखे मारियो हूंदो। अब्दुल्ला तोखे
मारियो अथनि या छा आहे? हिननि मूंखे त हिकिड़ी चमाट बि कोन्हे, मूंखां ख़ाली पुछो त केरु केरु आहे, त मूं चयो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हो, फरीद शेख हो, फलाणो फलाणो, मतिलबु उन ईअं पाणीअ वांगुरु नाला खणे शफ़क़त हो, तौफ़ीक़ या हो। मूंखे यार कावड़ मुंहिंजे भेणा दलील 3 ॾींहंनि खां असां माण्हू मूं तुंहिंजो नालो न खयो आहे, तूं भेण मिंट में सभिनी दोस्तनि जा। ऐं फरीद शेख जे घर में वेही पढ़ंदो हुओ हीउ माण्हू, उन क्या वालदेन हिनखे पंहिंजो बचो सम्झंदा हुआ। उनजे घर में छापो हिन जे करे लॻो, पर फरीद शेख जो वॾो भाउ एयर मार्शल थी रिटायर थियो आहे, माना उनजी रियाज़ साहब। हा रियाज़ साहब, ऐं वॾो भाउ हुनजो नजमुद्दीन शेख साहब, हू तमामु सुठो ब्यूरोक्रेट रहियो हुओ, त उन करे हू पंहिंजो पाण खे कुझु फॉरेन बचाए विया। सेक्रेटरी में। हा, पर हिन उन्हनि जा नाला बि खया। त हिकिड़ो मोहसिन कश माण्हू जीअं चइजे, पोइ असांखे जेल में हुआसीं, जेल मां जॾहिं असांखे कढनि पिया त आऊं ख़लील काज़ी ऐं हीअ, अच्छा जेल में असां सां जेको ॿुधाए विछी त उहो सीज़न हो, सभु सियासी पीपल्स कैदी, पार्टी जा माण्हू ऐं ही SSC सभु सियासी कैदी। सभु सियासी कैदी। असांखे पहिरीं सी क्लास में वञी रखियऊं, सी क्लास मां सभु SST जा घणो करे उते हुआ कामरेड, ऐं असां हलिया वियासीं जॾहिं, पोइ अदा वारनि हिते कोशिशि कई त असांखे बी क्लास में जॾहिं वियासीं त हिते सभु MNA MPA मोहम्मद ख़ान सूमरो हो, त अब्दुल हमीद मेमण हो, त पंहिंजो ही बाबुल जखराणी हो, पीर बरचुंडी वारा अदनान मनान ॿ भार उहे बि उते हुआ, मौलाबे चांदियो, गाज़ी सलाहदीन, इहे सभु उते हुआ। त सॼी SST अवामी तहरीक त सभु हुई उन में पंहिंजो सी क्लास में। हाणे बी क्लास में जेकॾहिं आयो त पहिरियों दफ़ो पलीहो साहिबु आयो। हिकिड़ो तव्हांजो हूंदो लाड़काणे जो अनवर गोपांग, हिकिड़ो हा, वकील हो, वकील, उहो मरहूम। हा उमिरि, उहो असांजे कंहिं ज़माने में प्राइमरी टीचर बि रहियो, उहो बि ॿधिजी आयो हो। त उहो वरी हुते थोरो पोखलाइजी चवंदो मूं ते वहीद नाज़िल थी हा, थिए, उहो चवंदो त मां हाणे नए दौर जो मेहदी आहियां, पैगंबर वही थी नाज़िल थिए, ही थिए, आहियां। त पोइ उनखे वरी मौला वारा गाज़ी वारा चवंदा त हाणे हिकिड़ो पलीहो साहिबु थो चई, उन साम्हूं त इहा ॻाल्हि कजईं, त हुन ते जेसिताईं पलीहो साहिबु आयो उन ते एॾो पलीह साहिब जो रोब अची वियो ज़हनी तौरु, जो ॻाल्हाए कोन सघंदो हुन साम्हूं। त पलीह साहिब खे मूं हुते जॾहिं ॾिठो त हीअ सॼी पीपल्स पार्टी हिकिड़े पासे ऐं हिकिड़ो माण्हू हिननि खे एॾो बेस्तो कंदो, ऐं हिननि जे वाता चवाईंदा हुआ त तव्हां जाइल आहियो, ॼट आहियो, हू चवंदो साईं बिल्कुलु ॼट आहियूं। मतिलबु हुन जेको कन्विंसिंग पावर हो, मां चवां थो त हुन जो माण्हू जो कमाल हो। ऐं उन हिकिड़े महीने में मां पलीह हिसाब सां तमामु वेझो बि रहियुसि, हालांकि सैफुल्ला मूंखे कंहिं ज़माने खां घणो चवंदो, ऐं पलीह साहिबु चयो मूं तुंहिंजो ॾाढो नालो ॿुधो आहे डॉक्टर, तूं ज़रूरु अचु असां वटि, तुंहिंजो ज़रूरु अचु, मां इनशाला कंदासीं। बहरहाल पोइ असां जॾहिं आज़ादु थियासीं, टू कट द स्टोरी शॉर्ट, ॿाहिरि निकितासीं पिए त अब्दुल्ला ऐं ख़लील क़ाज़ी, त मूं हिननि खे चयो यार हाणे वठी था हलनि, हीअ चवंदा माफ़ीनामा लिखो, त माफ़ीनामा पहिरीं डिसाइड कयो, को बि माण्हू अचे त हिकिड़ो स्टैंड हुजे, त न न माफ़ीनामो को कोन लिखंदो। असांखे हैदराबाद में वठी आया हिकिड़ो कर्नल ख़ालिद हो, उन वटि वठी आया त अंसारी साहिबु वेठो, आशिक़ मेमून मरहूम, उहो SDM हो हुन ज़माने में, जेको पोइ सेक्रेटरी हेल्थ थियो। थियो, ऐं काफ़ी हुन ते, त उते वेठा हुआसीं त कर्नल साहिबु असांखे माफ़ीनामा लिखी इहो पहिरीं कोको कोला पियारियऊं, पोइ हिकिड़ो अच्छा, पनो, ख़िदमत करे ऐं पोइ उन ते लिखियलु हो सिक्योरिटी बॉन्ड। त आउं ग़लती कई आहे, ऐं माफ़ी थो घुरां, आईंदा वरी ग़लती न कई कंदुसि। त 10,000 भरे ॾींदुसि। असां जो डिसाइड करे आयासीं, त मां छा पंहिंजे मथां त मूं हुन ते जेको लिखियो, मूं हुनखे हीअं करे पने खे उछलाए छॾियो, मूं चयो इहे माफ़ीनामा लिखणा हुजनि हा त असां कोन अचूं। ऐं कर्नल साहिबु बाहि थी वियो सभु, तव्हांजो दिमाग़ तो ईअं पनो उछलियो आहे, तूं वेठो किथे आहीं, तोखे ख़बर आहे? ऐं हीअं तो जेल सुप्रीडेंट खे फ़ोन कयां, बड़ा सुबुह ताईं तव्हां खां 20 माफ़ीनामा न लिखे त उन जी नौकिरी वेंदी। ऐं तव्हां सम्झो था की 20 लख माण्हू रोडनि ते निकिरिया था मजबूर, तव्हांखे शागिर्द सम्झी असां छॾियूं पिया, हली तव्हां असांखे इहो बदतमीज़ी पिया कयो। बदतमीज़ी कान्हे, असां माफ़ी न घुरंदासीं, असां ग़लती कई कान्हे। ख़लील खां पुछई, ख़लील बि चयो त बाबा असां कोन लिखंदासीं। अब्दुल्ला खे चई त यार अब्दुल्ला ॻाल्हि त ॿुध, हाणे अंसारी साहिबु वेठो आहे ऐं हेॾां आशिक़ वेठो आहे, ॿई सिंधी आहिनि। हुनखे चई यार हीअ त सिंधी आहिनि ई बेग़ैरत,
तूं असांजो राजपूत, ही उन ज़माने राजपूत सॾायूं, तूं असांजो राजपूत थी करे असांजो पंजाबी तो असांजे ख़िलाफ़ु कीअं जुलूस कढियो। त हिते तो हू हीअं करवट बदिले न, यकदमि रंग बदिलाई, चई सही आउं न निकिरां त ही मुंहिंजा ही बदमाशान मूंखे मारींदा, ज़ोरी वठी आया मूंखे। चई तूं ज़ोरी वठी आयो त असांखे पहिरीं ॿुधाई छा, मूंखे कहिड़ी ख़बर। तॾहिं हुन चयो यार असां वटि अहिड़ा पीपल्स पार्टी वारा ईंदा जो पाण ईंदा ॿुधाईंदा फलाणो फलाणा तहरीक था हलाइनि, त हिननि खे झले वठो, असां हुननि खे झले बि वठंदासीं, हिननि खे गिरफ़्तार करे उन्हनि जा फ़ोटू पाण ॾींदासीं अख़बार में, ताकी उन्हनि जी नालो बि रहिजी वञे ऐं हू असांजा मुख़बर हूंदा, त इहो बि तूं करे सघे थी। हाणे तूं छा थो चईं, माफ़ी लिखी थो या न? चई साईं आउं हाणे छा चवां, 2 गारियूं ॾिनई भुटे खे, 2 गारियूं ॾिनई भुटे जे टबर खे। चई आउं न ते भला नथो अचां, मुंहिंजो वास्तो ई कोन्हे साईं, मां ग़रीब ॿार आहियां, आउं लिखण लाइ तयारु आहियां, पर आउं लिखंदुसि ऐं ही न लिखंदा त ॿाहिरि ॾाढो ज़लील थींदुसि। हाणे ही उहो माण्हू आहे जेको हुननि जी पार्टी जो आहे, ख़लील बि हुन पार्टी जो न आहे, आउं बि हुन पार्टी जो न आहियां। यार असांजा त पेर निकिरी विया ज़मीन तां ते, कई छा हिन न पई। हाणे सॼो प्रेशर माना असां ॿिनि ते अची वियो, असांजो असां कोन था लिखूं। आशिक़ चयो असांखे, मरहूम हुनजी हिकिड़ी चङाई थो ॿुधायांव, अच्छा उन में अंसारी साहिबु असांखे ॾाढो दॿायो अथऊं, तव्हांजी ज़मानत कई आहे, हीअ कया तव्हां, मां तव्हांजे लाइ लिखी ॾिनो आहे, तव्हां नथा लिखो। साईं असां मोहतरम आहियो, उस्ताद आहियो, असां कोन लिखंदासीं। अंसारी साहिबु अॼु बि जीअरो, तव्हां पुछो त अंसारी साहिबु उन खां पोइ मुंहिंजी ॾाढी कंदो हो त यार मां हिननि खे सम्झो भाड़ी आहिनि छोकिरा, पर जंहिं नमूने हिमत हिननि कई। आशिक़ चयो भला तव्हां सुभाणे जेकॾहिं बेल थिए त बेल वठंदव? बेल वठंदासीं, बेल त असांजो हक़ु आहे, आउं तव्हांजो किसो ठाहियां, ॻाल्हाइजो न, बहस न कजो, ठीकु आहे। उन्होंने कहना साहब एक बात बताओ, आपको 10,000 रुपये से काम है ना? मैं कहा मैं आपका मसला हल करूं, हाँ बताएंगे। मैं इनको 10,000 की एज ए मैजिस्ट्रेट बेल दे देता हूँ। तो कि भाई वो तो नहीं ले रहे हैं ना, कि सर मैं दे रहा हूँ ना, वो ले रहे हैं। तो ही मथे दादी खिलने लगो, यार फिर मेरी बात आपको समझ में नहीं है, इनकी बात समझ में आ गई। हाणे हिनखे मुंहिंजो बेल ऐं बॉन्ड में फ़र्क़ु ॿुधाईंदासीं त वरी ॻाल्हि थींदी, गड़बड़ थींदी। मां साईं बेल ले रहे हैं, बेल ले रहे हैं, त हुन पोइ अब्दुल्ला खे चयो हाणे कर सही, हीअ त ॿई मञी विया। त अब्दुल्ला खे बॉन्ड ते सही करणी पई, असां ॿई बेल ते निकिरी आयासीं। उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं अब्दुल्ला त पोइ हालांकि उन्हनि खे गारियूं ॾेई ॿाहिरि निकितो, सेनेटर बि थियो, मलिया लोधी हुनखे एंट्री बैन करे छॾी, एॾी करप्शन हुते थी, वॾो वॾो निज़ाम आहे हुनजो। उन खां पोइ हिन मूंखे दावतूं ॾिनियूं, सेनेटर थियो आहियां, फलाणो थियो आहियां, पीपल्स फेयर प्राइज़ पीपल्स स्टोर खोलियूं पिया, हीअ पिया कयूं, पर मां कॾहिं दिलि ई न कई हुन सां मिलण जे, हेॾी दिलि असांजी ख़राबु कई। बहरहाल ॿाहिरि निकिरण खां पोइ वरी असां पंहिंजी पढ़ाई वढ़ाई कई, ऐं हुन खां पोइ मां ॿाहिरि निकिरी पोइ SST जॉइन कई। त मूं जंहिं ॾींहुं SST जॉइन कई तॾहिं मूं हुननि खे चयो हाणे खुली सियासत करणी। कहिड़ो साल? साल ही सम्झो त 77 आहे। 7 में त ठही आहे न? हा 7 में त ठही आहे। कंहिंमें? 20 अप्रैल 77 में ठही आहे, कुझु ई अरसो हली हुई, त हा। मां माना हिन में ॿुधायां पियो त असां 78 जी बेज हुई, हाणे मूंखे जेका असां ॿुधायो 80 में निकिती। हीअं था कयूं, हा भुट्टो साहिबु फाही चढ़ी विया, फुटो त पाई छॾी वियो, तव्हां उन में विया आहियो जेल में? जेल में विया आहियूं, उन खां 3 महीननि खां पोइ ही थियो आहे। ठीकु आहे न। हाणे भुट्टे साहिब खे फांसी आई आहे अप्रैल 79 में, बसि पोइ उन खां पोइ ई आया। बसि पोइ ही। हा हाणे उते आयासीं त हिते सभु ई लिकी लिकी वीचारा वर्कर्स हुआ, पोइ ऐं त मूंखे पोइ मां ओपनली SST जो कयो पंहिंजो जॾहिं, त पोइ GSN वारा तमामु मूंसां थोरा विढ़ कनि पिया, पर पोइ करे कोन रहिया। असांजो हिकिड़ो ग्रुप शुरू खां मज़बूत हो, त मरहूम पलीअ साहब मूंखे चवंदो हो त तूं SST में हज़रत उमर थी आयो आहे। त पली साहब मूंखे चवंदो हो त डॉक्टर तूं असां वटि जीअं इस्लाम में हज़रत उमर आयो, तूं उमर थी आएं जो तो ओपन अची बांग ॾिनी हिते। ऐं पोइ असांजो थोरा 2 टे जहिड़ा थिया हिननि सां, GSN वारनि सां, पर असांजो वरी यूसुफ जकरानी मरहूम तमामु वेझो हूंदो, उन्हनि जो पंहिंजो बि हिकिड़ो थोरो मज़बूत ग्रुप हो।
पोइ हीअ असां सां विढ़ी त कोन सघिया, पोइ SST बाक़ाइदे डॉक्टर साहब इहा जेका स्टूडेंट पॉलिटिक्स आहे हम्म, इन ते हिकिड़ी नंढड़ी साई खपो जे ॻाल्हायूं। बिल्कुलु। नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं डॉक्टर शफ़क़त अब्बासी साहब सां जारी आहिनि ऐं शफ़क़त अब्बासी साहब जेको आहे उहो हाणे सिंधी मेडिकोस खां पोइ रस्टिकेट थियण खां पोइ वरी अची वियो लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे हैदराबाद ऐं पोइ त उन जेल में मुख़्तलिफ़ सियासतूं ॾिसंदे सिंधी शागिर्द तहरीक जॉइन कई ऐं उन खां पोइ छा थियो पाण हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ ॻाल्हायूं था।